जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चारण जी। दादू के इंशाह भरिसां ॻोठ वसाई में 20 साल अॻु पसंदि जी शादी कंदड़ सरदारा सियाल ऐं असगर सुप्रियो ते हथियारबंदनि जो हमिलो फायरिंग ॻोठनि बचाए वरितो। औरत पारां सेशन जज दादू जी अदालत में केस दाख़िल कराइण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। 20 साल अॻु पसंदि जी शादी कई, जंहिं तां ॻोठ निकाली 7 लाख रुपया ॾंड पियो। ॾंड जी रक़म अदा कई ठाह थी वियो। भाइर मुड़ुस समेत कराची मां ॻोठ वठी आया। जॻह ठहिराइण लाइ चरियूं पटियूं त भाइर ऐं ॿिया माइट मच्छरजी पिया हमिलो करे फायरिंग करे मारण जी कोशिश कई। ॻोठनि घर में गिड़ी जान बचाए वरिती। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फिराम कयो वञे। दादू में म्यूनसिपल ख़िलाफ़ शिया तंज़ीम पारां मरकज़ी इमाम बारगाह खां SSP मोड़ ताईं मार्च। सैयद फिदा हुसैन काज़मी, इमरान जाफ़री, अशरफ शेख ऐं ॿियनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी SSP मोड़ ते धरणो हुयो। मुज़ाहिरीन म्यूनसिपल इंतिज़ामिया ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई। सॼो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। शहर जे मुख्य रोडनि, रस्तनि, पाड़नि महलनि जे घिटनि में गंदो पाणी बीठल आहे। म्यूनसिपल में हिकु MPA जी सियासी मुदाख़लत सबबु कामोरा शहर जी सफ़ाई करण बदिरां बजट ते हथ साफ़ करे रहिया आहिनि। शहर जे हंगामी बुनियादुनि ते सफ़ाई कराई वञे, ॿी सूरत में एहतजाजनि जो सिलसिलो जारी रहंदो। SSP मोड़ ते धरणे सबबु ट्रैफ़िक मुअत्तल थी वियो।